नाज़रीन हेडलाइंस हमारी वाक़िया कंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन ने पढ़ी वज़ीर बिलावल भुट्टो सरदारी विनीअ जे दौरे ते ईरान पहुंचंदो। पढ़ी वज़ीर बिलावल भुट्टो सरदारी के संदर समंसर पढ़ी वज़ीर हुसैन अमीर अब्दुल निहान ईरान जे दौरे की दावत ॾिनी आहे। पढ़ी वज़ीर बिलावल भुट्टो सरदारी ईरानी सदर इब्राहिम रईसी सां बि मुलाक़ात कंदो। पढ़ी वज़ीर बिलावल भुट्टो सरदारी मशहद वेंदो जिते खेसि ज़ियारतुनि जो शरफ़ हासिल कंदो। पढ़ी वज़ीर बिलावल भुट्टो सरदारी ईरानी इख्तियारनि सां अफ़गानिस्तान ऐं ॾखण एशिया में अॻिभराई जे हवाले सां बि ॻाल्हियूं कंदो। ज़रियनि जो चवणु आहे त ख़िते जी सिक्योरिटी सूरत हाल ते बि ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। आगाह कई विया वाक़े पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन ऐं पढ़ी वज़ीर बिलावल भुट्टो सरदारी विनीअ जे दौरे ते ईरान पहुचंदो। पढ़ी वज़ीर बिलावल भुट्टो सरदारी के संदर समंसर पढ़ी वज़ीर हुसैन अमीर अब्दुल निहान ईरान जे दौरे की दावत ॾिनी आहे। पढ़ी वज़ीर बिलावल भुट्टो सरदारी ईरानी सदर इब्राहिम रईसी सां बि मुलाक़ात कंदो। पढ़ी वज़ीर बिलावल भुट्टो सरदारी मशहद वेंदो जिते खेसि ज़ियारतुनि जो शरफ़ हासिल कंदो।